भलीकार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं। हैदराबाद में ऐवान ज़राअत ज़रई इनकम टैक्स हणण वारे इम्कानी फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। ज़रई शोबो खसारे में आहे। ज़रई इनकम टैक्स हणण वारो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो। फ़ैसिलो वापसि न वठण जी सूरत में मुल्कगीर एहतजाजी तहरीक हलाइण जो चिताव। ज़रई इनकम टैक्स लॻाइण सां आबाद गारनि जो मुआशी क़त्ल थींदो। ऐवान ज़राअत जो इहो चवणु आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे हैदराबाद मां ऐवान ज़राअत ज़रई इनकम टैक्स हणण वारे इम्कानी फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। ज़रई शोबो खसारे में आहे। ज़रई इनकम टैक्स हणण वारो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो कयो वियो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। हैदराबाद मां ऐवान ज़राअत सिंध इनकम टैक्स हणण वारे इम्कानी फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। ज़रई शोबो अॻुवाट ई खसारे में आहे। ज़रई इनकम टैक्स हणण वारो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो कयो वियो आहे। वापसि न वठण जी सूरत में मुल्कगीर एहतजाजी तहरीक हलाइण जो बि चिता ॾिनो वियो। अवांखे अपडेट कयो पिया। हैदराबाद मां ऐवान ज़राअत ज़रई इनकम टैक्स हणण वारे इम्कानी फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। ज़रई शोबो खसारे में आहे। ज़रई इनकम टैक्स हणण वारो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो कयो वियो आहे।